बदकिस्मती सां असांजी समूरी मादनियात उहा तेल जे सूरत में हुजे, उहा गैस जे सूरत में हुजे, उहा थरकोल जे कोयले जे सूरत में हुजे, उहा कारूंझर जे ग्रेनाइट पत्थर जे सूरत में हुजे, चाइना किले जे सूरत में हुजे, उन ते जीअं त धारियुनि जो कब्ज़ो आहे, 12 आयल कंपनियूं ऐं हितां जूं मक़ामी कंपनियूं ऐं इदारनि जो कब्ज़ो आहे। नतीजे तौर ते को बि तरक़ीअ जो ऐं ख़ुशहाली जो सिंध में तव्हांखे परे परे ताईं अक्स न मिलंदो। अॼु पाण सलाम कोट में बीठा आहियूं, हीउ इलाइक़ो हीअ ज़मीन सोन पियो पाए। ब्लॉक 1 मां कोयलो निकितो आहे, ब्लॉक 2 मां कोयलो निकितो आहे, हाणे ब्लॉक 3 मां कोयले जो जेको कमु आहे उहो निकितो आहे, जंहिं ते मक़ामी माण्हू मुसलसल एहतजाज पिया कनि। ऐं इहा ॻाल्हि सभिनी खे ख़बर आहे त थरकोल जी जेका मैनेजमेंट साइट आहे, थरकोल जो जेको कोयले कढण जी जेका कंपनी आहे, उहा चाइना जी शंघाई कंपनी आहे ऐं चीन जा 100% माण्हू जेके उन में कमु कनि था आला उहिदनि ते, उहे सभु चीन जा माण्हू आहिनि। ऐं मक़ामी आबादी जेका आहे उहा रोज़गार जे लाइ परेशान आहे। माना जितां कोयलो निकिरे थो उतां जे माण्हुनि खे उतां जी रॉयल्टी त नथी मिले, ऐं पर रहंदो उतां जे माण्हुनि खे घोड़ाणे डैम जे मसइले ते तव्हां ॾिठो त कहिड़े नमूने माण्हुनि खे उन डैम जे आड़ में बेदखिल कयो। अक़वाम मुत्तहिदा जो चार्टर तय थियल आहे त 20 सैकड़ो मक़ामी आबादी ते पैसा ख़र्च थींदा। हिननि 20 सैकड़ो पैसा ख़र्च कया आहिनि थर ते। मुंहिंजो सुवालु आहे, हितां जा चूंडियल नुमाइंदा MPs MNAs सेनेटर ऐं ॿी जेका हिते वॾेरनि जी मख़लूक वेठी आहे, कॾहिं उन पंहिंजे माण्हुनि जे लाइ आवाज़ु उथारियो आहे त कोयलो थर मां पियो निकिरे ऐं थर में बर्बादी लॻी पई आहे। मिसाल तौर ते हितां बिजली ठहे पई ऐं उहा बिजली जेका आहे उहा मटियारीअ जे गर्ड स्टेशन खां थींदी लाहौर पई वञे। मक़ामी माण्हुनि खे उन बिजली मां कहिड़ो फ़ाइदो पहुतो आहे? कहिड़ी सलाम कोट तहलके जे डीपले जे तहलके खे या मिठीअ खे कहिड़े थर जे इलाइक़े खे उन बिजली जी फराहमी थिए थी? सॼी बिजली लाहौर पई वञे, फैसलाबाद पई वञे। पंजाब जूं चिमनियूं ॿरनि थियूं, पंजाब सनहती तौर ते तरक़ीअ जे आसमान खे छूहे पियो, पर असांजी सरज़मीन जा माण्हू अॼु बिजली खां महरूम आहिनि, गैस खां महरूम आहिनि, तेल खां महरूम आहिनि। बदीन ज़िलो दुनिया जे इंडेक्स खे तव्हां चेक कंदो त पाकिस्तान जो सभ खां वॾो तेल पैदा कंदड़ ज़िलो आहे। घोटकी ज़िलो पाकिस्तान जो 2 नंबर ते तेल पैदा कंदड़ ज़िलो आहे। जॾहिं थर जे कोयले जी ॻाल्हि थी तॾहिं उन वक़्तु सॼी दुनिया जे मुहक़क़नि साइंटिस्ट जेके माण्हू आहिनि या जेके जियोलॉजी जा माहिर आहिनि, उन्हनि चयो त हीउ कोयलो 1000 सालनि ताईं पूरे सेंट्रल एशिया जे बिजलीअ जूं ज़रूरतूं पूरियूं करे सघे थो। विच में चयो वियो त डंपरनि जे नाले ते त असां माण्हुनि खे औरतुनि खे डंपर पियूं हलाइनि, पब्लिसिटी कई वई, इश्तिहार हलाया विया त थर में औरतूं डंपर पियूं हलाइनि, तंहिं करे सब्ज़ इनकलाब अची वियो आहे या सॼी ड्रामेबाज़ी हुई। अॼु तव्हां ॿुधायो त भला उते केतिरा मक़ामी थरिया जेके इन जे रोज़गार सां लॻल आहिनि या आला पोस्टूं त थरियुनि जूं आहिनि। असां वटि इंजीनियर न आहिनि छा? थर जा माण्हू मेराण यूनिवर्सिटी मां पढ़ी आया आहिनि, तमामु क़ाबिल इंजीनियर वेठा आहिनि थर में, पोइ उन्हनि खे आला पोस्टुनि ते नथा रखो छो? थर ते मां कोयलो त निकितो आहे, पर कॾहिं कॾहिं तरक़ी ऐं ख़ुशहाली उतां जे ज़मीन जे मालिकनि जे लाइ अज़ाब जो सबबु बणिजी वेंदी आहे। ऐं असांजे लाइ हीउ थर जो कोयलो सिंध जे माण्हुनि जे लाइ या मक़ामी थर जे वासियुनि जे लाइ उन्हनि जी ज़िंदगी में ख़ुशहाली आणण जे बजाए असांजे लाइ रहंदो वधीक अज़ाब जो सबबु बणियो आहे। तव्हांजे हिन चैनल जे ज़रिए अवामी आवाज़ TV सां जे ज़रिए पंहिंजे दोस्तनि खे, थर जे साझाबंदनि खे बि चवां थो ऐं क़ौम जमायतुनि खे त सिंध जा तमामु वॾा इशू आहिनि, पर थर जो इशू असांजे लाइ अहम आहे। थरी माण्हू बेरोज़गार लॻा पिया आहिनि, कोयले जी उपत ऐं आमदनी मां मक़ामी आबादी ते टको ख़र्च कोन थो थिए। हीअ त मल्टीनेशनल ऐं नेशनल कंपनी जा माण्हू पैसा पिया खाइनि। ॿी दौलत पंजाब जी तरक़ी ते ख़र्च पई थिए, टी दौलत सिंध जे वॾेरनि जे तरक़ी ते ख़र्च पई थिए। अचो जदोजहद करियूं, GS महाज तमामु जल्द त जेको एहतजाज कोयले जे हवाले सां थिए पियो हिते, ब्लॉक 3 जे हवाले सां जेका मूवमेंट हले पई, ऐं उनजी बि हिमायत जो ऐलान कयां थो। हिकु भेरो ॿीहर इहा कोशिशि कंदासीं त GS महाज जे प्लेटफॉर्म तां पाण प्रेस क्लब सलाम कोट में ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस घुरायूं ऐं सभिनी धुरियुनि खे जेके बि हिन में स्टेक होल्डर आहिनि उन्हनि खे कंसस करे उन्हनि सां हिकिड़ी गॾियल जदोजहद करियूं त जीअं थर जे मक़ामी माण्हुनि खे रोज़गार ॾियो ऐं रॉयल्टी जेका आहे कोयले जी उहा थर जे मक़ामी शहरनि ॻोठनि उन्हनि जे तरक़ी ऐं डेवलपमेंट ते ख़र्च कयो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk